जेकबाबाद मां ख़बर ईंदाल त जेकबाबाद भरिसां ॻोठ जाड़ावाद जो रहवासी 80 वरनि जो पीरसन पीउ पुट जे ख़िलाफ़ अदालत पहुची वियो। पीरसन मंठार अली जोतई डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में पहुची वियो, जिते हिन दाइंदे चयो आहे त पुट खे नौकरी वठी ॾिनमि जंहिं मां हू हाणे रिटायर थी वियो वए। घणियूं मिनतूं करण बावजूदि पुट मुंहिंजी शादी नथो कराए। पीरसन पीउ मंठार अली जोतई शादी न कराइण ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे, जंहिं में हिन मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त मूंखे ॿी शादी करणी आहे, पर पुट मुंहिंजी शादी नथो कराए। घणियूं मिनतूं करण बावजूदि पुट इनकार करे रहियो आहे, जंहिं खां पोइ मजबूर थी अदालत पहुतो आहियां। मूंखे अदालत मां इंसाफ़ जी उमेदु आहे। यकीन आहे त अदालत पुट खे पाबंद कंदी त हू मुंहिंजी शादी कराए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।